Welcome to Time News Studios. You are watching 12 PM Bulletin. पंजाब जे 20 तखनि मां 15 ते PTI जी कामयाबीअ बाद वॾो वज़ीर हमज़ा शहबाज़ अक्सरियत विञाए वेठो। तहरीक इंसाफ़ जे मेंबर्स जो पंजाब असेंबली में अंगु 163 मां वधी 178 थी वियो। काफ लीग जे 10 मेंबर्स खे मिलाए तहरीक इंसाफ़ 188 मेंबर्स जी अक्सरियत सां हुकूमत ठाहिण जी पोज़ीशन में अची वई। नंढी चूंड में रुगो 4 तकनि ते कामयाबी माणण सबबि नून लीग जे मेंबर्स जो अंगु 164 मां वधी 168 थियो। इत्तेहादी जमात पीपल्स पार्टी जा 7, 3 आज़ाद उम्मीदवार ऐं राहे हक़ पार्टीअ जो 1 उम्मीदवार मिलाइण खां पोइ नून लीग खे 179 उम्मीदवारनि जी हिमायत हासिल। नून लीग जे 2 उम्मीदवारनि जे इस्तीफ़ा सां पंजाब असेंबली जूं वधीक 2 सीट्स ख़ाली थी वियूं। मेरे गले में आगे पड़ गया, उसका जबरदस्ती वोट कहने के नून लीग का डलवाए। एहसन नाम है उसका, एहसन जो है उसका सेक्रेटरी इधर आके मेरे पास ये वीडियो भी मौजूद है और लोगों के पास भी मुझे मौजूद है। गुंडागर्दी कर रहे हैं, ये देखे क्या था कि मैं एसपी को बुलाता हूँ। पंजाब जे 20 तकनि ते थियल नंढी चूंड में PTI मैदान मारे वरितो। गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजनि मूजिबि PTI 15 सीटूं बुहारे वई। नून लीग रुगो 4 सीटूं खटी सघी। 1 सीट ते आज़ाद उम्मीदवार कामयाब। PTI कारकुननि जो जशन। इमरान ख़ान फौरी तौर आम चूंडूं कराइण जो मुतालबो करे छॾियो। पंहिंजे ट्वीट में इमरान ख़ान चयो त PTI कारकुननि ऐं वोटर्स नून लीग सां गॾु समूरी रियासती मशीनरी ऐं जानिबदार इलेक्शन कमीशन खे बि शिकस्त ॾिनी आहे। मुल्की मसइलनि जो वाहिद हल भरोसे जोगी इलेक्शन कमीशन ज़रिए शफ़ाफ़ चूंडूं आहे। को बि ॿियो रस्तो वधीक सियासी गैर यकीनी ऐं मुआशी तबाही ॾांहुं वठी वेंदो। मुस्लिम लीग नून जी अॻवान मरियम नवाज़ पंजाब जी नंढी चूंड में शिकस्त तस्लीम करे वरिती। मरियम नवाज़ चयो आहे त नवाज़ लीग खे खुलियल दिलि सां नतीजा मञणु घुरिजनि ऐं दिलि वॾी करणु घुरिजे। सियासत में कामयाबी ऐं नाकामी थींदी रहंदी आहे। अवाम जे फ़ैसिले आॾो कंधु झुकाइणु घुरिजे। कमज़ोरियुनि जी निशानदेही करे उन्हनि खे ख़तमु करण लाइ महिनत करणु घुरिजे। इमरान ख़ान जूं दावाऊं कूड़ियूं साबित थियूं। पंजाब सरकार मुकमल तौर अणधुरी साबित थी। रियासती इदारनि तरफ़ां बि का धांधली नाहे कई वई। वफ़ाक़ी वज़ीर ख़्वाजा सअद रफ़ीक़ चयो आहे त वफ़ाक़ी सरकार जी इत्तेहादी जमातुनि जो इजलास सॾायो वियो आहे। मुशावरत बाद ईंदड़ हिकमत अमली जो फ़ैसिलो जल्द कयो वेंदो। पंजाब जे चूंड नतीजनि ते ॻाल्हाईंदे सअद रफ़ीक़ चयो त असां बि इमरान ख़ान वांगुरु रींगट करे सघूं पिया, पर असां सदाईं अवाम जे फ़ैसिले खे तस्लीम कयो आहे। हींअर बि तस्लीम कयूं था। असांजो मुक़ाबिलो तेल जी वधंदड़ क़ीमतुनि ऐं महांगाई सां हो। असां पंहिंजी सियासत दाव ते लॻाए मुल्क खे ॾेवालो थियण खां बचायो। PP चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी पार्टीअ जी कोर कमेटी जो इजलास तलब करे वरितो। तर्जुमान मूजिबि इजलास शाम 4 वॻे थींदो। इजलास में नंढी चूंड ऐं मुल्क जी सियासी सूरतहाल ते गौर कयो वेंदो।